बात में नाज़रीन अहम खबर शामिल कंदासीं। सूद समावारी वफ़ाक़ी वज़ीर मरियम औरंगज़ेब चयो त सहाफ़िन ऐं मीडिया वर्करनि लाइ क़दम उन्हनि जो हक़ आहे। इस्लामाबाद में सहाफ़िन खे हेल्थ इंश्योरेंस ऐं रिलीफ पैकेज ॾिनो पियो वञे। मीडिया मालिक भी पंहिंजे ज़िम्मेवारियुनि खां आजा नथा थी सघनि। नाज़रीन अहम ख़बर असां शेयर कयूं पिया त सूद समावारी वफ़ाक़ी वज़ीर मरियम औरंगज़ेब चयो आहे त सहाफ़िन ऐं मीडिया वर्करनि लाइ क़दम उन्हनि जो हक़ आहे। इस्लामाबाद में सहाफ़िन खे हेल्थ इंश्योरेंस ऐं रिलीफ पैकेज ॾिनो पियो वञे। मीडिया मालिक भी पंहिंजे ज़िम्मेवारियुनि खां आजा नथा थी सघनि। अहम ब्रेकिंग न्यूज़ नाज़रीन असां शेयर कयूं पिया। सूद समावारी वफ़ाक़ी वज़ीर मरियम औरंगज़ेब चयो आहे त सहाफ़िन ऐं मीडिया वर्करनि लाइ क़दम उन्हनि जो हक़ आहे। इस्लामाबाद में सहाफ़िन खे हेल्थ इंश्योरेंस ऐं रिलीफ पैकेज ॾिनो पियो वञे। मीडिया मालिक भी पंहिंजे ज़िम्मेवारियुनि खां आजा नथा थी सघनि। नाज़रीन खे अहम ख़बर ॾियूं पिया त सूद समावारी वफ़ाक़ी वज़ीर मरियम औरंगज़ेब चयो आहे त सहाफ़िन ऐं मीडिया वर्करनि लाइ क़दम उन्हनि जो हक़ आहे। इस्लामाबाद में सहाफ़िन खे हेल्थ इंश्योरेंस ऐं रिलीफ पैकेज ॾिनो पियो वञे। मीडिया मालिक भी पंहिंजी ज़िम्मेवारियुनि खां आजा नथा थी सघनि। नाज़रीन के अहम खबर का अपडेट कयूं पिया त सूद समावारी वफ़ाक़ी वज़ीर मरियम औरंगज़ेब चयो आहे त सहाफ़िन ऐं मीडिया वर्करनि जे लाइ क़दम उन्हनि जो हक़ आहे। इस्लामाबाद में सहाफ़िन खे हेल्थ इंश्योरेंस ऐं रिलीफ पैकेज ॾिनो पियो वञे। मीडिया मालिक भी पंहिंजी ज़िम्मेवारियुनि खां आजा नथा थी सघनि। अवांखे नाज़रीन हिकु दफ़ो ॿीहर ॿुधाईंदा हलूं त सूद समावारी वफ़ाक़ी वज़ीर मरियम औरंगज़ेब चयो आहे त सहाफ़िन ऐं मीडिया वर्करनि लाइ क़दम उन्हनि जो हक़ आहे। इस्लामाबाद में सहाफ़िन खे हेल्थ इंश्योरेंस ऐं रिलीफ पैकेज ॾिनो पियो वञे। मीडिया मालिक भी पंहिंजी ज़िम्मेवारियुनि खां आजा नथा थी सघनि।